नाज़रीन हिक ॿी अहम ख़बर अवां खे ॾींदा भरिया सिटी वेझो रोड हादसे सबब नौजवान फोत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जलबाणी शाख रोड ते ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर थी पियो जंहिं सबब 16 वरियनि जो शकील ब्रोही फोत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस पहुची फोतीअ जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि में बशीर शेख, दानियाल ऐं इम्तियाज़ शेख शामिल आहिनि। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया भिरिया सिटी रोड वेझो हादसे सबब नौजवान फोत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जलबाणी शाख रोड ते ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर थी पियो जंहिं सबब 16 वरियनि जो शकील ब्रोही फोत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस पहुची फोतीअ जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि में बशीर शेख, दानियाल ऐं इम्तियाज़ शेख शामिल आहिनि। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया भिरिया सिटी रोड वेझो रोड हादसे सबब नौजवान फोत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जलबाणी शाख रोड ते ॿिनि मोटरसाइकिलुनि विच में टक्कर थी पियो आहे। हादसे जे नतीजे में 16 वरियनि जो शकील ब्रोही फोत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस पहुची फोतीअ जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि में बशीर शेख, दानियाल ऐं इम्तियाज़ शामिल आहिनि। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया भिरिया सिटी रोड वेझो रोड हादसे सबब नौजवान फोत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जलबाणी शाख रोड ते ॿिनि मोटरसाइकिलुनि विच में टक्कर थी पियो आहे जंहिं सबब 16 वरियनि जो शकील ब्रोही फोत थी पियो आहे जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस पहुची फोतीअ जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि में बशीर शेख, दानियाल ऐं इम्तियाज़ शामिल आहिनि। चिनासीन अवां खे ॿुधायूं पिया अहम ख़बर खां आगाह कयूं पिया भिरिया सिटी रोड वेझो हादसे सबब नौजवान फोत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़रीन अवां खे ॿुधायूं पिया जलबाणी शाख रोड ते ॿिनि मोटरसाइकिलुनि विच में टक्कर थी पियो आहे जंहिं सबब 16 वरियनि जो शकील ब्रोही फोत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले से जती टीवी जो रिपोर्टर नदीम मंगी भिरिया सिटी का मौजूद है। जी नदीम, क्या तफसील आहिनि? जी बिल्कुल, भिरिया सिटी बरसाई अफसोसनाक हादसो पेश आयो है। जलबाणी शाख लिंक रोड से ॿिनि मोटरसाइकिल विच में हादसो थी पियो। हादसे सबब एक नौजवान 16 वरियनि जो ॻोठ आलम ब्रोही वासी शकील ब्रोही थधे ते फोत थी वियो जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी में दानियाल शेख, इम्तियाज़ शेख ऐं बशीर ब्रोही शामिल आहिनि। फोती जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे भिरिया सिटी अस्पताल आंदो वियो जितां जेको आहे सो 3 ज़ख़्मियुनि खे नाज़ुक हालत में नवाबशाह रेफर कयो वियो। जॾहिं त मालूम थियो आहे त फोती ऐं ज़ख़्मी जेको आहे ॻोठ आलम ब्रोही ऐं हलाणी जा रहवासी आहिनि। ॿिए पासे राब्ते ते भिरिया सिटी पुलिस ॿुधाए त ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ लेटर जारी कयो वियो आहे जॾहिं त फोतीअ जे मड़ खे क़ानूनी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो आहे। जी वॾी महिरबानी नदीम अपडेट करण जे लाइ। नाज़रीन भिरिया सिटी में जलबाणी शाख रोड ते हादसो थियो आहे। मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हिकु नौजवान फोत थियो आहे जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।